अस्सलाम वालेकुम। याकत मीरानी अॼु तव्हांखे क्लासरूम में जी जेका टॉपिक आहे उहा त शागिर्दनि खां सवाल कीअं पुछजनि ऐं कहिड़नि शागिर्दनि खां पुछजनि ऐं सवालनि पुछण सां ॿारनि ते केतिरो असरु थो पए ऐं ॿुधाइण सां एप्रिसिएशन सां हुन में कहिड़ो हुजे। ॾिसो, जॾहिं शुरूअ में वाइस प्रिंसिपल जी पोजीशन ते हुयुमि या टीचर जी पोजीशन ते हूंदो हुउमि ऐं मैथोडोलॉजीज़ जी का ॼाण न हूंदी हुई या ओतिरो अञा तालीम में तजुर्बो न थियो, पर को वक़्तु अहिड़ो आयो जो मां अक्सर बेशतर जॾहिं क्लासिस में वञी ॿारनि खां सवाल जवाबु कंदो हुउमि त ईअं ओवरऑल सॼी सिंध में जेको बि ऑब्ज़र्वेशन कंदो आहे या टीचर्स जॾहिं बि ऑब्ज़र्वेशन में हूंदा आहिनि, HM प्रिंसिपल ऑब्ज़र्वेशन में हूंदा आहिनि, जॾहिं बि क्लासिस में वञनि था त थींदो छा हो, पुराणो पैटर्न इहो हूंदो हो जेको मां बि अप्लाइड कंदो हुउसि त हमेशह क्लास में वञी सवाल जवाब पुठियनि ॿारनि खां या उहे जेके कमज़ोर ॿार आहिनि जंहिंजो कॉन्फिडेंस बिल्ड न आहे, जेके जवाबु नथा ॾेई सघनि या उन्हनि खे का ॻाल्हि सम्झ में न आई आहे या उन्हनि खे प्रॉपर जवाबु न आहे, जंहिंखे असां ॿियनि लफ़्ज़नि में चवण त न घुरिजे, पर जॾा ॿार ओवरऑल को बि जॾो ॿार न आहे, एनवायरमेंट जो फ़र्क़ु आहे, पर सदाईं इहो फोकस कंदा हुआसीं या कंदा हुआसीं या कंदा आहिनि दोस्त त हमेशह क्लास जी ऑब्ज़र्वेशन जे दौरान सवाल पुठियनि शागिर्दनि खां या वरी जेके कमज़ोर ॿार आहिनि जिनखे जवाबु नथो अचे त पोइ उन्हनि खां सवाल पुछण में इहो थींदो आहे त जॾहिं बि कंहिं अहिड़े ॿार खां तव्हां सवाल पुछंदो, अहिड़े शागिर्द खां सवाल पुछंदो जेको उहो कॉन्फिडेंट न आहे जवाबु ॾियण जे लाइ या जवाबु उन्हनि खे नथो अचे, त हमेशह उहे ॿार शाइ फील कंदा आहिनि, उहे हेजिटेशन में हूंदा आहिनि ऐं उहे जवाबु ॾियण खां या उन सवाल जे जवाबु हथु खणण खां या ॿुधाइण जे उत्साह खां थोरो लवाईंदा आहिनि, लहराईंदा आहिनि, छाकाणि जो इहा असांजी साइकोलॉजी रही आहे पब्लिक सेक्टर जे स्कूल्स में ऐं ओवरऑल इहो उस्तादनि जो ऐं असांजो एटीट्यूड बि इहो रहियो आहे त जेको जवाबु नथो पुठियों ॿारु ॿुधाए छॾियो, असांजो फोकस हमेशह पुष्टियुनि ते, असांजो फोकस हमेशह जॾनि ते, असांजो फोकस उहो जेको माना ॿारु न ॿुधाए सघे त क्रॉस क्वेश्चनिंग उहो उन खां थींदी ऐं क्लास में पतो बि पइजी वेंदो आहे त कहिड़ा ॿार साइकोलॉजी तौर ते नटाइनि था, नज़र नथा मिलाइनि ऐं उन्हनि खे अचे नथो, त तजुर्बेकार उस्ताद खे इहा बि ख़बर हूंदी, पर हिकिड़े ॾींहुं कंहिं ॿार खे मां जवाबु न ॿुधाइण ते चपाट हणी, सिधी ॻाल्हि थो कयां, ऐं शाम जे टाइम में मां वेठो तनाईअ में त मूंखे इहो ख़्यालु थियो त भला जेकॾहिं ॾिसो कंहिं ॿार खे मां चपाट हणी उनजी पर्सनैलिटी ते केॾो फ़र्क़ु पियो, उहो केॾो हेजिटेट थियो, उनजी शख़्सियत केॾो जेको आहे डैमेज थी, ऐं ॾिसो ईअं करण सां उन ॿार जो जेको थोरो थको हुन में नूर आहे, जेको थोरो थको इल्मु आहे या जेको हुनजो कॉन्फिडेंस बि बिल्ड नथो थिए, उनजी पर्सनैलिटी ते जेको आहे डैमेज थी थिए ऐं ॿार जो जेको एतमाद आहे उन कॉन्फिडेंस लेवल बि जेको आहे तमामु हेठि तरे में थो पए, ऐं उहो ॿारु जॾहिं असां उस्ताद कंहिंखे जवाबु नथो अचे ऐं उनखे असां क्रिटिसाइज़ था कयूं ऐं उनखे कुझु बुलशिट था कयूं या उनखे क्लास जे दौरान ॿियनि सभिनी जे साम्हूं कुझु चऊं था त उन में तमामु बैड इफेक्ट था पवनि ॿार जी पर्सनैलिटी, ॿार जे एतमाद ऐं ॿार जे ईअं। पोइ मां वरी शाम जो हिकिड़ी ॾींहुं सोचियो त भला ईअं मां छो थो कयां जो टारगेट थो कयां उन्हनि ॿारनि खे जिन खे जवाबु नथो अचे, ऐं जेकॾहिं जवाबु नथो अचे ऐं असां कुझु अहिड़ा ऑकवर्ड रिमार्क्स था ॾियूं उन ॿार जे लाइ त उन ते केॾो फ़र्क़ु थो पए, त पोइ थोरी मां चेंज आंदी पंहिंजे पैटर्न में। हाणे पोइ ईअं थींदो आहे अक्सर बेशतर मां ईअं क्लासिस में बि प्रिंसिपल जॾहिं विज़िट कंदो आहियां त क्लासिस में वञण ते कहिड़े बि सब्जेक्ट जो जेको सब्जेक्ट हूंदो आहे उनजो पीरियड रनिंग में हूंदो आहे, जेकॾहिं मां ऑब्ज़र्वेशन में वयुमि ऐं मूंखे उन पढ़ाई जे दौरान कुझु सुवाल जनरेट कया मां, त पोइ उन में इहो थींदो आहे त हाणे मां पंहिंजो पैटर्न इहो चेंज कयो आहे त बजाए उन्हनि खां पुछण जे जिन खे सवाल जो जवाबु ई नथो अचे, उन्हनि जी पर्सनैलिटीअ ते उन्हनि खे बुलशिट करे उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाए या उन्हनि जा जवाबु न अचणु पाण बता त ख़ुदि ई हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंमें ॿार खे एतमाद नथो अचे, त पोइ मां इहो पैटर्न चेंज कयो त जॾहिं बि जेको आहे मां क्लास में वञा त उन्हनि ॿारनि खां हरगिज़ न पुछां जिन खे एतमाद जे हिसाब सां, नॉलेज जे हिसाब सां जवाबु नथो अचे, छाकाणि जो जेकॾहिं मां उन्हनि खे उथारे बीहारे जवाबु वठण जी कोशिशि कंदुमि ऐं न ॿुधाईंदा त सॼी क्लास में थोरो उन्हनि जी इन्वेस्टमेंट थी थिए। मां उन पैटर्न खे चेंज कयो, मां उनखे इन में चेंज कयो त हाणे छा थींदो पंहिंजे लाइ ॿारनि खे न त हाणे छा थींदो त पहिरीं वञी सवाल जेको बि कयां थो उहो
टारगेट थो कयां जेके शार्प ॿार आहिनि, जेके क्लेवर ॿार आहिनि, जिन खे अंडरस्टैंडिंग लेवल हाई आहे ऐं जिन जो इंट्रस्ट लेवल हाई आहे, उन्हनि जो कमु बहितर आहे, उहे हर सुवाल जो जवाबु ॾियनि था। त पोइ मां इहो सोचियो त हाणे जेकॾहिं क्लासिस में वञा ऐं जेके वीकर स्टूडेंट्स आहिनि उन खे टारगेट न कयां, क्लेवर स्टूडेंट्स खे या शार्प स्टूडेंट्स खे टारगेट कयां त उहे जवाब सही ॾींदा। ऐं अहिड़े क़िस्म जे 5-7 होशियार ॿारनि खां जेकॾहिं मां को जवाबु प्रॉपर वठंदुमि ऐं उहो सही ईंदो त एतिरे में तव्हांखे ख़बर आहे त शागिर्दनि खे अॼुकल्ह जे दौर में इहा हिकिड़ी स्टूडेंट सेंट्रलाइज़ क्लासिस आहिनि। अॼुकल्ह टीचर सेंट्रलाइज़ क्लास न आहे, अॼुकल्ह स्टूडेंट सेंट्रलाइज़ क्लास आहे। उन जे करे ॿारनि खे हिकु त उस्ताद चांस ॾियनि त सुवाल पुछनि। इन जो हिकिड़ो इहो बि फ़ाइदो हूंदो आहे त जेकॾहिं 25-30 ॿार क्लास में वेठा आहिनि, को बि हिकिड़ो ॿारु सुवालु पुछे थो त उहो जवाबु जेको आहे उहो सभिनी 30 ॼणनि खे मिले थो। त उन ई पैटर्न जे हिसाब सां मां हाणे सुवालु पुछण जे तरीक़े में होशियार ॿारनि ते टारगेट कंदो आहियां। त होशियार ॿार जेकॾहिं कंहिंखां पुछिबो त बाबा हैदराबाद जो पुराणो नालो छा हो, मिसाल तौर ते को SST जो समाजी अभ्यास जो आहे, हिस्टोरिकल को सब्जेक्ट आहे, को सोशल स्टडीज़ आहे, या को हिते सिंधीअ में को अहिड़े क़िस्म जो को सबक़ु आहे, या को अंग्रेज़ी में को अहिड़ो सबक़ु आहे जंहिंमें इहो लिखियलु आहे त भाई नीरोन कोट आहे। त हाणे जेकॾहिं हैदराबाद जो पुराणे नाले पुछण जे लाइ जेकॾहिं कंहिं मां अहिड़े ॿार ते टारगेट कंदुसि जंहिंखे जवाबु न ईंदो हूंदो ऐं उहो न ॿुधाए सघंदो, त उनखे ॾाढी शर्मिंदगी महसूसु थींदी ऐं उहो ओवरऑल सभिनी कुलीग्स जे साम्हूं जेको आहे शर्मिंदा महसूसु कंदो, उनजी पर्सनैलिटी डैमेज थींदी, उनजे एतमाद खे जेको आहे धकु रसंदो। पर जॾहिं मां कंहिं होशियार ॿार 4-5 ॼणनि खां हैदराबाद जो पुराणो नालो छा आहे, हिकिड़े ॿुधायो नीरोन कोट, ॿिए ॿुधायो नीरोन कोट, टे ॿुधायो नीरोन कोट, चोथों ॿुधायो नीरोन कोट, पंजे ॿुधायो नीरोन कोट। हाणे जेकॾहिं 5 ॿारनि जे ॿुधाइण खां पोइ उन्हनि खे शाबाश बि मिली, सभिनी ॿुधी बि वरितो, ऐं उन खां पोइ जेकॾहिं मां फोकस कंदुसि उन्हनि ॿारनि ॾे जिन खे उहो जवाबु न पियो अचे ऐं उहे ईअं हेज़िटेट वेठा हुआ ऐं परेशानी जी हालत में हुआ, या उहे त उहे यकीननि मूंखे पॉज़िटिव रिज़ल्ट ॾींदा। ऐं उन सां इहो थींदो त जेको सही जवाबु आहे उहो 4-5 ॿारनि खां पुछण खां पोइ उन्हनि ताईं पहुची वेंदो, ऐं उहे जॾहिं एतमाद में ॾिसंदा त भाउ सभु सुठनि छोकिरनि हैदराबाद चयो आहे, ऐं उहे बि एतमाद सां ई जवाबु ॾींदा। ऐं जॾहिं हिकिड़ो दफ़ो ॿारु उथी कंहिं एतमाद सां जवाबु ॾियण जे लाइक़ु थी वियो त उहो कॾहिं बि जेको आहे सो हेज़िटेट न थींदो, उनजो एतमाद बहाल थींदो, उहो कुलीग्स सां कॉम्पिटिशन में अची वेंदो। पर इहो उस्तादनि जे लाइ आहे ऐं हेडमास्टरनि जे लाइ, प्रिंसिपलनि जे लाइ, जेके क्लासिस ऑब्ज़र्व था कनि, त महिरबानी करे क्लास जे दौरान कंहिं बि अहिड़े ॿार खे सवालनि पुछण जे टारगेट में न कयो जंहिंखे सुवाल जो जवाबु नथो अचे। जेकॾहिं न ईंदो त ॿार जी पर्सनैलिटी, ॿार जो कॉन्फिडेंस लेवल, ॿार जा जेके ॿिया एटीट्यूड्स बिहेवियर्स आहिनि उन ते नेगेटिव इम्पैक्ट पवंदो। पर जेकॾहिं तव्हां सुवाल होशियारनि ॿारनि खां, शार्प ॿारनि खां, क्लेवर ॿारनि खां सुवाल पुछंदो, उन जा जवाब तव्हांखे सही मिलंदा। ऐं सही जवाब जॾहिं क्लास में ॿुधंदा, उहे ॿार जंहिंखे नथो अचे त उहे बि बहितर रिस्पॉन्स कंदा। त इहो हिकिड़ो मुंहिंजी ज़िंदगी जो तजुर्बो हुयो जेको तव्हांखे मां ॿुधायो। पर अक्सर बेशितर हाणे मां इन ई तरीक़े सां ॿारनि खां पुछी ऐं उन्हनि ॿारनि खे जिन खे जवाबु नथो अचे उन्हनि में कॉन्फिडेंस बूस्टअप कंदो आहियां। ऐं उहे जॾहिं ॿुधाईंदा आहिनि त उन जे लाइ क्लैपिंग्स थींदियूं आहिनि। ॾिसो, तारीफ़, एप्रिसिएशन्स, प्राइज़िस हर ॿार खे मोल्ड करे सघनि था ऐं ॿारनि खे अॻिते खणी अची सघनि था। त उनजे करे मां टीचर्स खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे इन एटीट्यूड खे बि चेंज कनि। ऐं ओवरऑल ॿारनि खे जॾहिं एप्रिसिएशन ॾींदो, ॿारनि खे जॾहिं प्राइज़िस मिलंदा, ॿारनि खे जॾहिं बहितर रिमार्क्स मिलंदा, त उन्हनि में एतमाद बि बहाल थींदो, उनजी शख़्सियत बि संवरंदी ऐं उहे अॻिते जे लाइ बहितर नमूने सां तालीम ॾांहुं रुजू कंदा ऐं तव्हांखे बहितरीन जवाब ॾींदा। त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं टिप्स सम्झो था त क्लासरूम इन्वायरमेंट जे लाइ बहितर आहिनि, स्कूल इन्वायरमेंट जे लाइ बहितर आहिनि, उस्ताद ऐं शागिर्दनि जी वेलफेयर में आहिनि, ऐं तालीम जे प्रोमोशन, तालीम खे बहितर सम्झणु ऐं तालीम खे बहितर तरीक़े सां अॻिते वठी हली जेको आहे अल्टीमेटली त आउटपुट असांखे जेको आहे शागिर्द ॾींदो। त असांखे कमु बि शागिर्दनि जे लाइ करिणो आहे। त महिरबानी करे जेकॾहिं सम्झो था त अहिड़ी क्लिप्स जेके मुंहिंजूं आहिनि उहे तालीम खे प्रोमोट करणु, तालीम खे बहितरी ॾांहुं वठी वञण में मददगार साबित थियनि। त मुंहिंजो चैनल खे सब्सक्राइब कयो। मां तव्हांजी मदद जे इंतज़ार में रहंदुसि। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू। सदाईं आबाद, ख़ुशबू। ओके, अल्लाह।